टंडोमसी थाने जी हद बुट्टो चांडियो में क़त्ल थियल नारी खालदा उर्फ़ रुबीना चांडियो जे क़त्ल में मुलविस ॿिनि जवाबदारनि वली मोहम्मद ऐं जरगो कंदड़ जवाबदार वॾेरो नबन चांडियो खे टंडोमसी पुलिस फर्स्ट सिविल जज जी अदालत में रिमांड जे लाइ पेश कयो आहे। पुलिस जेको आहे अदालत खे दरख़्वास्त ॾिनी त 7 ॾींहंनि जे रिमांड ते जवाबदारनि खे पुलिस हवाले कयो वञे। अदालत दरख़्वास्त खे रद्द कंदे 4 ॾींहंनि जे रिमांड ते पुलिस खे जवाबदार जेको आहे ॾिना। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अदालत टंडोमसी पुलिस खे हिदायतूं जारी कयूं त ईंदड़ ॿुधणीअ दौरान जेको आहे हिन केस में समूरियूं सरकारी घुर्जूं जेके आहिनि उहे पूरियूं कयूं वञनि। ऐं जेको आहे हिन खां अॻु जेको आहे ॿुधणीअ दौरान केसर चांडियो जेको आहे पंहिंजो ॾोह जो एतिराफ़ु कयो, जंहिंखे अदालत सेंटर जेल खैरपुर जे हवाले करे छॾियो हुयो। मां अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त रुबीना उर्फ़ खालदा चांडियो क़त्ल केस में जेको आहे अदालत समूरियूं घुर्जूं पुलिस खे जेको आहे पूरियूं करण जे लाइ हिदायतूं जारी कयूं आहिनि ऐं ॿुधणी जेको आहे पंहिंजो 4 ॾींहंनि जे लाइ जेको आहे पंहिंजो मुलतवी कई आहे। 4 ॾींहंनि ते जे रिमांड ते जवाबदारनि खे अदालत पुलिस हवाले कयो आहे ऐं पुलिस खे इहे हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि त हिन केस में जेके बि घुर्जूं आहिनि उहे तमामु पूरियूं कयूं वञनि। ईंदड़ ॿुधणीअ दौरान जेको आहे पंहिंजो वधीक केस खे जेको आहे पंहिंजो ॾिठो वेंदो। अदालत इहे हिदायतूं जेके आहिनि पुलिस खे ॾिनियूं आहिनि। जी।